DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चयो आहे त केपी में दहशतगर्दी जो सबबु सियासी ऐं ॾोहार जी मिली भगत आहे। केपी में मनसूबा बंदी तहत दहशतगर्दनि ऐं संदसि साथियुनि खे पनाह मिली। केपी में दहशतगर्द आणण जी ज़िम्मेवार शख़्स ते फ़ैसिला नथा छॾे सघजनि। कंहिं फ़र्द वाहिद खे इख्तियार नथो ॾेई सघिजे त पंहिंजी ज़ात लाइ रियासत ऐं मुल्क जे अवाम जी जान माल ऐं इज़त जो सौदो करे। केरु आहे जेको चवे थो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी हिमायत कंदड़ सूबाई हुकूमत क़बूल न कई वेंदी। रियासत मुख़ालिफ़ क़यादत आणण जी कोशिश कामयाब न थींदी। जेकॾहिं को पाण खे रियासत खां मतबरो सम्झे थो त क़बूल नाहे। दहशतगर्दनि जा मददगार कंहिं बि उहिदे ते हुजनि संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि खे हाणे किथे पनाह न मिलंदी। सिंध या पंजाब में दहशतगर्दी छो नज़र नथी अचे। गवर्नेंस गैप खे पाक फ़ौज जा जवान पंहिंजे रत सां पूरो करे रहिया आहिनि। क़ौमी एक्शन प्लान जी समूरनि नुक़्तनि ते अमल न थियण सबबि दहशतगर्दी में इज़ाफ़ो थियो। गुमराह कंदड़ पॉलिसी ज़रिए दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग खे कमज़ोर कयो वियो। दहशतगर्दी ते सियासत करे क़ौम खे मुंझारे जो शिकार कयो वियो आहे। चयो पियो वञे त हर मसइलनि जो हल जंग न हूंदी आहे। हर मसइले जो हल ॻाल्हियूं हुजनि हा त का जंग न थिए हा। अॻूणे DGI ज़ाइफ़े ज़मीन जो कोर्ट मार्शल कयो पियो वञे। फ़ौज जो रियासत सां तालुक़ ज़ाती न पर सरकारी आहे। नव मई जा किरदार पंहिंजे अंजाम ते पहुची रहिया आहिनि। छा पाकिस्तान अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे चइनि थाकनि खे निशानो बणायो आहे? सहाफ़ी जो सवाल। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ कार्रवाई कई पई वञे ऐं कंदा रहंदासीं। DGISPR जो जवाबु। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी धरती दहशतगर्दनि जो थाक बणिजण खां रोके। अफ़गानिस्तान में कंहिं न कंहिं दहशतगर्द ग्रुप जी का न का शाख मौजूदु आहे। सऊदी अरब समेत ॿियनि मुल्कनि बि तालिबान खे सम्झाइण जी कोशिश कई। भारत अफ़गानिस्तान खे दहशतगर्दी जे अॾे तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। अफ़गानिस्तान मां भारतीय प्रॉक्सीज़ ज़रिए कार्रवाई थी रहियूं आहिनि। अमरीका जा छॾियल हथियार दहशतगर्दनि जे हथ लॻण दहशतगर्दी जो हिकु सबबु आहे। अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जा महफ़ूज़ थाक आहिनि। परॾेही आफ़ीज़ तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त सरहद पार दहशतगर्दी क़ाबिल इंतज़ामिया सां राब्तनि में पहिरें नंबर ते आहे। पाक फ़ौज पंहिंजी सरहदुनि अंदरि दहशतगर्द टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी आहे। अफ़गानिस्तान खे पंहिंजी सिक्योरिटी ऐं सलामती वापसि वठणु घुरिजे। अफ़गानिस्तान में मौजूदु दहशतगर्दनि ख़ासि करे ख़ारिजियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अमरीका में आसिफ मर्चेंट ऐं मोहम्मद पहलवान समेत 8 पाकिस्तानी कैदी मुख़्तलिफ़ ॾोहनि में क़ैद आहिनि। औरंगज़ेब में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन 30 भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त जमाल माया में ऑपरेशन दौरान मेजर सप्तेन ऐं 9 जवाननि जी शहादत में मुलविस 30 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। कामयाब ऑपरेशन दहशतगर्द नापाक हमले जो बदिलो आहिनि। वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा ऐं ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। कराची में गाड़ी फुर दौरान मज़ामत करण ते कंबरवासी नौजवान क़त्ल। जामशोर में मुक़ाबले दौरान 4 हथियारबंद मार्च विया। कराची सुपर हाईवे ते हथियारबंदनि कार फुर दौरान मज़ामत करण ते कंबरवासी नौजवान अदनान मक्सी खे क़त्ल करे छॾियो। संदसि भाउ ज़ख़्मी। जामशोर में नाकाबंदी दौरान वाक़े में मुलविस 4 दहशतगर्द मारिजी विया। ॿिनि जवाबदारनि हैदरू महर ऐं रहमान तो सुञाणप। DIG हैदराबाद तारिक धारे जो चवणु आहे त कराची में नौजवान खे क़त्ल कंदड़ 4 दहशतगर्द मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। SSP हैदराबाद जो चवणु आहे त भाउ मलिक ॾोहा जी सुञाणप हैदरू महर तो थी आहे। मदजी में खरोस नारजा ऐं कखराणी बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो। 11 खून साबित थियण ते 3 करोड़ 50 लख खां वधीक ॾंड। नजफ़ अली कुमारियो जे सरपंच हेठि फ़ैसिले खां पोइ दोरियूं खीर करणु। खैरपुर में निम मोड़ वटि हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान क़त्ल। मक़तूल जी सुञाणप 26 वरे जे हमीद फुलपोटो नाले सां थी। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। लाड़काने वेझो 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर। कंबरवासी 3 ॼणा फ़ौत 1 ज़ख़्मी। मोरे वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं कार में टक्कर सबबि 1 ॼणो फ़ौत 2 ज़ख़्मी। हादसे खां पोइ फ़ौतनि जा माड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।
अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चीनी इम्पोर्ट ते इज़ाफ़ी 100 सैकड़ो टैरिफ लागू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त अमरीका नवंबर खां चीनी इम्पोर्ट ते इज़ाफ़े खां 100 सैकड़ो टैरिफ लागू कंदो। अमरीकी शयुनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्त वापारी क़दम खयां वेंदा।